ये रोड ठहण खां कुछ सालन खां पोइ ये पुल टुटी है, इनजी का बि पीपल्स पार्टी जी हुकूमत खे ऐं इनजी क़यादत खे को बि इल्मु ई कोन्हे। हिते जी हुकूमत खे खपे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे ऐं हिते जे नुमाइंदनि खे त महिरबानी करे असांजो इहो जाइज़ मसइलो असांखे हल करे ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां आहियां यासिर अली कोलाची। तव्हां ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। गाड़ू वेझो आउटफॉल ड्रेनेज जी टुटल पुल न ठहण ख़िलाफ़ अवामी तहरीक जो मेन नेशनल हाईवे ते पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो। गाड़ो भरिसां आउटफॉल ड्रेनेज जी पुल नेशनल हाईवे ते अठाटी ड्रेनेज खाते पारां 3 साल गुज़री वञण बावजूद बि न ठहण ख़िलाफ़ अवामी तहरीक केटी बंदर गाड़ो पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। असलम समो, हनीफ़ जानियारो, इदरीस बलोच, गफ़ूर अबड़ो, सैयद पापा शाह, हुसैन हुसैनी, शफ़ा मेमण जी अॻवानी में मेन नेशनल हाईवे ते टुटल पुल वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। असीं बस वारनि ऐं एला अख़्तियारियुनि खां घुर था करियूं त असांखे इहा पुल जल्द खां जल्द मरम्मत करे ॾिनी वञे, न त ॿी सूरत में अवामी तहरीक ऐं समाजी ऐं सुजान दूरियूं जेके आहिनि उहो चिताव था ॾियनि त असां हिन खां वधीक ऐं वॾी लेवल ते एहतजाज कंदासीं। ताज़ो ई टियों ॾींहुं जेको आहे सो कल्ह जेको इहो सुबुह जो सवेर जेको आहे सो इहो हादसो थियो आहे, जंहिंमें इतफ़ाक़न पाणी घटि हो समुंड जो, जे न त वॾो हादसो थी वियो आहे। मेन मक़सदु इहो आहे त ज़िम्मेवार केरु बि हुजे, सिंध गवर्नमेंट हुजे चाहे नेशनल हाईवे हुजे या वफ़ाक़ हुजे, केरु बि हुजे, पर असांजा बुनियादी हक़ आहे हीअ रोड न आहे, मौत जी खाई आहे। हिते हर रोज़ु ईंदड़ वेंदड़ कंहिं न कंहिं सां को हादसो थिए थो। असीं अफ़सोस करे माट करे वेही था रहूं, पर असांजी इहा पुरज़ोर अपील आहे त जेको आहे एमरजेंसी बुनियादनि ते हिन पुल खे ठाहियो वञे। पुल न ठहण करे रोज़ानो हादसा पेश अची रहिया आहिनि। ताज़ो वाढेला बलोच जे कोस्टर सां हादसो पेश आयो, जंहिंमें 25 माण्हू ज़ख़्मी थिया। उन खां पहिरीं बि साॻी जाइ ते मोटरसाइकिल हादसे में माउ धीउ फौत थियूं हुयूं। हिननि नेशनल हाईवे ते अठाटी ड्रेनेज खाते ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द गाड़ो आउटफॉल ड्रेनेज जे टुटल पुल खे तामीर कराए अवाम खे इम्कानी ख़तरे मां छुटकारो ॾियारो वञे। रिपोर्टर अली असगर जट, साहिल न्यूज़ नेटवर्क, गाड़ो।